कुल्हे फाटो किंजरो मथो घाड़ो मुंहिंजो कुॼाड़ो भेनर हिन बंभोर में। महान सूफ़ी फ़नकार ऐं पंहिंजे आवाज़ सां लखें दिलनि ते राज कंदड़ सोढल फ़क़ीर लगारी अॼुकल्ह अहिड़ी मुफ़लिसी वारी ज़िंदगी घारे रहियो आहे जंहिंखे ॾिसी लुड़क बेअख़्तियार अखिड़ियुनि जा बंद भञी गलनि तां ॻड़ी पवनि था। मोरे जी देह ख़ैरे देरे में 1959 धारे जनम वठंदड़ सोढल फ़क़ीर लगारीअ खे राग विराग ॼण त विरसे में ई मिलियो हो। हिन अल्हड़ जवानीअ खां राग सां नातो जोड़ियो, कुदरत खेसि अहिड़े त आवाज़ सां नवाज़ियो आहे जो ॾिसंदे ई ॾिसंदे हू सिंध समेत ॿियनि सूबनि में वॾे चाह सां ॿुधजणु लॻो। नक घोड़ दिवाग मटे बाबद के में करे सा बाबद के में करे सा संदोर गरीब बिजारी वह सजन दियारी। सोढल फ़क़ीर जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सचल सरमस्त सूफ़ी जानणचंद रखियल शाह चीज़ल शाह ऐं ॿियनि जा बेमिसाल कलाम पंहिंजे सुरीले आवाज़ में झूंगारींदो आहे त ॼण मुअल दिलनि में नऊं रूह फूके छॾींदो आहे। साज़ ऐं आवाज़ जे हिन बेमिसाल फ़नकार जूं जॾहिं सोशल मीडिया ते फाटल कपिड़नि ऐं हीणनि हालनि वारियूं वीडियोज़ ॾिसजनि थियूं त न रुॻो संदसि चाहींदड़ पर हर दर्दवंद दिलि ॾुख ऐं पीड़ा जी वॾी करब मां गुज़री रही आहे। ॻाल्हि इहा आहे त माण्हू परेशान थियनि, मुंहिंजा परसार कॾहिं मिठी खां कॾहिं अलाए किथां किथां फ़ोनूं ईंदियूं आहिनि त आउं कंहिंखे ॾुखाइण नथो चाहियां। भली मूं वटि लतीफ़ साईं चयो आहे सरजीत सूर सामायिक सुख वया, इहे ॿई पूर मूं निमानी नसीब थिया, कॾहिं भरी कॾहिं भाकुर। वरी लतीफ़ सरकार चयो आहे हर को लिखियो पंहिंजो लोड़े, केरु लिखे खां मुंहुं मोड़े। राग जी दुनिया में वॾो नालो कमाईंदड़ हिन सूफ़ी फ़नकार जे जवान पुट जे मूज़ी मर्ज़ सबबु विछोड़े जीव झोरे विधो, जंहिंखां पोइ संदसि ज़िंदगी ई तब्दील थी वई ऐं हू पंहिंजे पुट जे इलाज लाइ अल्ह तलह विकण खां पोइ मुफ़लिसी वारी ज़िंदगी घारण लॻो आहे। पंहिंजे कुटुंब जे ॿियनि भातियुनि जो पेट पालण लाइ सरकारी अमलदारनि तोड़े सियासी अॻुवाणनि जी आफ़ीसुनि जा चकर काटण सबबु नाक़दरीअ जे शिकार हिन अज़ीम कलाकार जा पेर बि पिथूं बणिजी विया आहिनि, जॾहिं त सकाफ़त खाते ऐं संदसि आवाज़ खे पसंदि कंदड़नि बि खेसि विसारे छॾियो आहे। औलाद मुंहिंजी न्याणियूं आहिनि, ॿ इंटर पढ़ियल आहिनि ऐं हीउ पुटु बि इंटर पढ़ियल आहे।
पर बस सब सोडे बार है, अञा कुछ करे न सघिया आहिनि। उहे नियाणियूं निमाणियूं आहिनि, बाक़ी ही साजन वेठो आहे। तो ही चए थो बाबा बेठे में तूं कमाया सराकी तव्हांजो पुटु तव्हां सां गॾु ॻाए या को हुनजी का ॿी दिलचस्पी आहे? हजी ॻाईंदो आहे, मूंखां भलो ॻाईंदो आहे, अच्छा, जवान आहे। सोडल फ़क़ीर जी दर्द सां भरियल दास्तान ॿुधण लाइ सीने में ॿिनि दिलनि जो हुजणु लाज़िमी आहे। हू पंहिंजे मथां क़यामत बर्पा थियण जो ज़िक्र कंदे ॿुधाए थो त लोक सुतो निंडूं करे हू आधी रात उॾनि, अला पखी अड़नि कॾहिं सुम्ही सुख न माणियो। वरी चयो अथसि माण्हू आखनि सुख पखियाऊं, हे दुख पखियाऊं ॾाढा, चारई पार खंभड़ाटा मारनि कूतन आणनि वाधा। गुज़र पखियां दा वेखो यारो जिथे चुॻिया उत खाधा। ओ पुछ वणनि खां सूर पखियनि जा मुंहिंजा वरिया कीन वाहे रे, वरिया कीन वाहे रे, अला वरिया कीन वाहे रे। पुछ वणनि खां सूर पखियनि जा मुंहिंजा वरिया कीन वाहे रे। पखी खेत प्रीत जी हुई सॼो ॾींहुं सायो, वठी सीर समुंड जी उॾाणो आयो, विझी कान कमीने कंहिं वेरी वहायो। अला मोहबत मारायो न त कान वहोणो हो कीन कीन। ओ मारिया मारिया गारिया गारिया, मुंहिंजा आया कीन अवेरे। पुछ वणनि खां सूर पखियनि जा जेके वरिया कीन वाहे रे। वण बि रोअंदा आहिनि। मूं हिकिड़ो गीत ॻायो आहे, तन खां सवा तगिया उहे ही उबाण का आखेरड़ा, पन पन मझम पल पल ॿुधम आवाज़ के उछगार जा। ओ हितों विया उॾरी अदा, अला रांदड़ पखी हिन ॾार जा। हिन वटां राग जी दुनिया में नालो कमाईंदड़ शागिर्दनि मिट माइटनि तोड़े वेझनि दोस्तनि बि संदसि सार लहण पुछण ऐं अचणु छॾे ॾिनो आहे। सोडल फ़क़ीर ॿुधाए थो त पंहिंजनि जे ॾिनल सूरनि संदसि हीअणो लूण परूण करे छॾियो आहे, जिन जा हू नाला खणण ऐं वाइखो करण बि मुनासिब नथो सम्झे। मुंहिंजे वाल साहिब खे 60 एकड़ ज़मीन आहे ऐं बाबो 130 साल जो उमिरि आहे। मां पहिरें पवंदो आहियां, अबो आहे, ॿिया मुंहिंजा मटे जा ॿार आहिनि। मूंखे वेसो नथा ॾियनि जो हींअर आउं पोड़ो थी वियो आहियां, इहो मूंखे इस्तेमालु कयो वियो आहे। जेकर मूंखे 10 एकड़ खनि ज़मीन जा ॾियनि, हीउ मुंहिंजो पुटु आहे साजन, हिनखे मिशनरी हलाइण ॾियां, ऐं छो पिना, छा लाइ मरां, छो मरां। बसि इहे पंहिंजनि जा। ऐं हिकिड़ो गीत ॻायो आहे, दुख दर्द दुनिया में ईंदा आहिनि पर पंहिंजा कोन छॾींदा आहिनि। परदेसी पखियनि जी टोलीअ मां हिन जीजल माउ जी झोलीअ मां कई वलर विछड़ी वेंदा आहिनि पर पंहिंजा कोन छॾींदा आहिनि। सो दुख मारे थो पंहिंजनि जो। सोडल फ़क़ीर जूं निमाणियूं अखियूं अॼु सिंध जे सकाफ़त खाते सां गॾु साञा वंदनि ऐं वस वारनि ॾांहुं वाझाए रहियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन अज़ीम फ़नकार जी ॾुखी घड़ीअ में फ़ौरी मदद करणु घुरिजे, जीअं हिन महान रागी जी मुफ़लिसीअ मां जिंद आजी थिए। कैमरामैन इरफान अली सां गॾु अख़्तर ख़ासकेली, KTN न्यूज़, नौशर अफरोज़।
छोड़ियो पर यार